मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महसर। मेहर ऐं आसपास जे इलाइक़नि में सारियुनि जो फसल मुकमल तौर ते तयार थी वियो आहे, पर हिन वक़्त ताईं सरकारी अघु मुक़रर न थियण सबबि हारियुनि में सख़्त बेचैनी छायल आहे। अघु घटि हुजण करे हारियुनि जे मथे ते हथ अची विया आहिनि ऐं पोरियत तबिको माइशी ॾुखियाईनि में फाथल आहे। मेहर ऐं आसपास जे इलाइक़नि में लावारो ऐं कटाई जो अमल शुरू थी वियो, पर वापारियुनि ऐं कारखानेदारनि पारां घटि अघु पेश करण ऐं ॿिज भाण ऐं ट्रैक्टर जी वधंदड़ ख़र्चनि सबबि हारी वधीक ॾुखियनि हालतुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हारी पोरियतुनि ऐं आबादगारनि बशीर डेरो, मेहर सोलंकी, नसरुल्लाह, हबीबुर रहमान, वहीद सोलंकी, वज़ीर पंवर ऐं ॿियनि एहतिजाज कंदे नेशनल प्रेस क्लब मेहर जे सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो त सारियुनि जो फसल तयार थी वियो आहे। सारियुनि जी कटाई बि शुरू थी वई आहे, जॾहिं त सारियुनि जा अघ घटि आहिनि ऐं सरकार पारां कयल ऐलान ते बि अमल न थी सघियो आहे। हिन साल भाण जा अघ ॿीणा थिया, ॿिज मार्केट मां महांगा मिलिया आहिनि। ज़रई कंपनियुनि वारनि बि दवाऊं भाण तोड़े ॿिज में बि हारियुनि खां कसर न छॾी हुई, जॾहिं त ट्रैक्टर ऐं डीज़ल जा ख़र्च बि वधी विया, जंहिं सबबि सारियुनि जी पोख ऐं कटाई ते ईंदड़ ख़र्च फसल जी क़ीमत खां बि वधी विया आहिनि। हुननि चयो त हुकूमत हर साल फसल तयार थियण बावजूदि अघ जो ऐलान देर सां करे थी, जंहिंजो फ़ाइदो वापारियुनि ऐं वॾेरनि खे मिले थो, जॾहिं त पोरियत हारी नुक़सान में रहिजी वञनि था। हुननि चयो त कारखानेदारनि ऐं वापारी मिली भगत करे सारियुनि जो मण 1500 खां 2000 ताईं वठी रहिया आहिनि, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे, जॾहिं त हिन महांगाई जो दौर में हारियुनि ऐं आबादगारनि सां ज़ुल्म जी इंतिहा कई वई आहे। हिन वक़्तु सारियुनि जो अघु घटि मां घटि 4000 ताईं हुजणु घुर्जे, जॾहिं त कारखानेदार ऐं वापारी मिली भगत करे सारियुनि जो अघु तमामु घटि करण सां गॾु सारियुनि मां चङनि जे बहाने फी मण ते 1 खां 2 किलो कटे बि रहिया आहिनि, जेको बि हारी खे नुक़सान भरणो पइजी रहियो आहे। हारियुनि जो इहो बि चवणु आहे त सरकार पारां जारी कयल हारी कार्डनि जी विरासत में बि बेज़ाब्तिगियूं कयूं आहिनि। असली पोरियतनि बदिरां मनपसंद ऐं सियासी माण्हुनि खे कार्ड ॾिना पिया वञनि, जंहिं सबबि ग़रीब ऐं हक़दार हारी नज़रअंदाज थी रहिया आहिनि। इलाइक़े जे हारियुनि ऐं आबादगारनि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर सारियुनि जे मुक़रर कयल सरकारी अघ ते अमल कयो वञे, भाण ऐं डीज़ल ते सब्सिडी ॾिनी वञे ऐं हारी कार्डनि जी विरासत में शफ़ाफ़ियत आंदी वञे ऐं कारखानेदार समेत वापारियुनि ख़िलाफ़ क़दम खंयो वञे त जीअं हक़दार हारियुनि सां इंसाफ़ थी सघे।